मिले सब को पहलू जी तो दोस्तों मशहूर सिंगर फ़ाइज़ा अली पंहिंजे शादी को बाद में सोशल मीडिया ते पोस्टियूं रखण छॾे ॾिनियूं। उहा इहा वजह है तो फ़ाइज़ा अली पंहिंजे मुड़ुस सां घुमण वई आहे ॿाहिरि ऐं उहा हिन दौरान फ़ाइज़ा अली पंहिंजे मुड़ुस सां आज़ाद कश्मीर में कुछ ॾींहं अॻु फ़ाइज़ा अलीअ ट्विटर ते इंस्टाग्राम ते टिकटॉक ते पंहिंजो हिकिड़ो वीडियो रखियो जंहिंमें पंहिंजे मुड़ुस सां गॾु हू आज़ाद कश्मीर में घुमी रही आहिनि ऐं हुन सां गॾु पंहिंजो मुड़ुस बि आहे। ऐं कुझु ॾींहं अॻु ट्विटर ते हुननि ट्वीट कई त मां पंहिंजे मुड़ुस सां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं इन खां बाद में आज़ाद कश्मीर खां बाद में इस्लामाबाद में हू घुमंदा, मरीअ में घुमंदा। उन खां बाद में 15 ॾींहंनि खां पोइ वरी उनजो दुबई में बि टूर आहे, उहे दुबई बि घुमण वेंदा ऐं वॾा माण्हू मतिलबु जेकॾहिं उनखे जेके पसंदि कंदा आहिनि उहे ॾाढा ख़ुशि थिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते उनखे ॾिसी करे तमामु घणो उनखे मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। कुझु दोस्तनि जा वरी इहे सुवाल आहिनि त फ़ाइज़ा अली हाणे शादी खां बाद में गाना ॻाईंदी या न ॻाईंदी, हमीद अबड़ो उनखे गाना ॻाइण जी इजाज़त ॾींदो या न ॾींदो। त मुंहिंजा भाइरो जेके हमीद अबड़े सां शादी खां पहिरियों उन जूं ॻाल्हियूं थियूं उन ॻाल्हियुनि में इहो ई साफ़ ज़ाहिर थिए थो त फ़ाइज़ा अलीअ पंहिंजे मुड़ुस हमीद अबड़े खे तंहिं दौरान चयो त मूंखे काई बि रुकावट तुंहिंजे तरफ़ों न ईंदी त मां गाना नथी ॻाए सघां या मां सोशल मीडिया ते को कमु अहिड़ो नथी करे सघां। त उन दौरान हमीद अबड़े चयो त तूं सोशल मीडिया ते हर कमु करे थी सघें, जीअं तूं सिंगिंग कंदी आहीं उहे सिंगिंग ई कंदी आहीं, जीअं तोखे दिलि चए थी उहे कंदी आहीं, पर जेकॾहिं कहिड़ी शइ खां मां तोखे रोकंदुमि त उन शइ खां रोकंदी आहीं। बाक़ी गाना बाना जेके तूं पंहिंजा ॻाइणा आहिनि उहे ॻाईंदी पई आहे। सोशल मीडिया ते फ़ाइज़ा अली कमु कंदी पई ऐं कुझु ॾींहं फ़ाइज़ा अली मतिलबु कमु न कंदी। हाणे उनजी नई नई शादी थी आहे, हू हाली पाण पंहिंजे मुड़ुस खे घणो टाइम ॾींदी ऐं मतिलबु उन सां ॻाल्हि ॿोल जीअं माना उनजो सही रवैयो थी वेंदो, पाण खे हिक ॿिए खे सुञाणे वेंदियूं। उन खां बाद में उहे सोशल मीडिया ते ईंदियूं ऐं पंहिंजी जीअं सिंगिंग कंदियूं उहे सिंगिंग कंदियूं। ऐं फ़ाइज़ा अली जो हिकिड़ो ॿियो बि वीडियो वायरल थियो आहे जंहिंमें शॉपिंग मॉल में हू पंहिंजे मुड़ुस सां गॾु घुमी रही हुई कुझु ॾींहं अॻु ऐं माण्हू उनखे बि ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया ऐं फ़ाइज़ा अली ईअं ई ख़ुशि रहे। असां ई त मतिलबु उनखे दुआयूं आहिनि त फ़ाइज़ा अली ख़ुशि रहे पंहिंजे मुड़ुस सां। कुझु माण्हू अहिड़ा हुआ जेके उनखे ख़राबु करण जी कोशिशि पिया करनि, उनखे ग़लति ॾेखारण जी कोशिशि पिया करनि, उनखे ग़लति एॾो त साबित करण जी कोशिशि कयूं जो माण्हुनि जूं मतिलबु अलाए कहिड़ी मतिलबु साड़ हुयो फ़ाइज़ा अली सां जो एॾो माण्हू उनखे ग़लति वरितो। ऐं हमीद अबड़े जे बारे में बि माण्हुनि ग़लति ॻाल्हायो, उनखे त कोई सुञाणे बि न पियो। ऐं पहिरियों चकर ज़िंदगी में असां ॾिठोसीं हमीद अबड़ो जेको फ़ाइज़ा अली सां उनजो वास्तो तालुक़ु थियो, उन खां बाद में असां उनखे सुञाणण लॻासीं। इहा बि ख़बर न हुई त हमीद अबड़ो केरु आहे या असां उनजी तस्वीर बि न ॾिठीसीं। फ़ाइज़ा अली को शादीअ खां बाद में असां उनखे ॾिठोसीं ऐं असां ॾिठोसीं हमीद अबड़े सां शादी कई अथईं, काथों जो आहे मतिलबु अमीर तरीन माण्हू आहे, वॾो को ऑफिसर आहे 17 18 ग्रेड जो। एॾे वॾे माण्हू जी फ़ाइज़ा अली खे कुझु माण्हुनि ईअं मतिलबु मिठड़े मोलाई सां बि गॾु कयो हो, वरी कुझु माण्हुनि मुमताज़ मोलाई सां गॾु कयो हो त ख़्वार करण जी कोशिशि। ऐं हिन माण्हुनि खे ख़्वार कयो थो वञे जेके अॻ में ख़्वार हुआ उनखे नथा कनि। इरशाद जागीरानी ऐं रूबी अली इहे गंदी जेके गाना था भरनि, इंडिया जा गंदा गाना, गंदा वीडियो जेके पाणी में लही करे वरी उहे रिकॉर्ड था कया वञनि, वरी उन ते गानो थो हयो वञे। अचो त तोखे ॿुधायां मोहबत कीअं कबी आहे यार। हाणे मोहबत जहिड़ा गाना तव्हां भरियो था, सिंध वासियुनि खे छा था ॿुधाइणु चाहियो त असां मतिलबु इंडिया जहिड़ा गाना भरणु, इंडिया खे पोइ ते छॾंदा यार। इहा तव्हांजी ग़लति फ़हमी आहे त तव्हां इंडिया खे पोइ ते छॾणु था चाहियो। इंडिया खे मतिलबु फॉलो कंदा तव्हां हाणे शो बि इंडिया जहिड़ा था भरियो, वरी गाना बि इंडिया जहिड़ा था भरियो यार। मां त मतिलबु इरशाद जागीरानी खे इहो चवंदुमि यार तव्हां मतिलबु सिंधी माण्हुनि खे नकु हेठि करे छॾियो अहिड़ा गाना भरे। तव्हांखे हीउ मुंहिंजो वीडियो कीअं लॻो हुजे त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। जेकॾहिं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक शेयर न कयो अथव त प्लीज़ सब्सक्राइब करे छॾियो। मिलूं था हिकिड़े ॿिए वीडियो खां पोइ, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।